तव्हांजो नालो छा आहे अबा? छा मसइलो आहे हक़ीक़त बयान कयो। नालो साईं रसूल बश्का। हा, छा चवणु चाहियो था? असां इहो चवण था चाहियूं त मुंहिंजे सौट जा पुट अब्दुल गनीअ जा कल्ह हेॾे को दावत आहिनि खैरपुर वर्क छाप ऐं लाड़के सांगड़ वर्क छाप दावत आहिनि हेॾां विया हितां 23 तारीख़ आचर जे ॾींहुं। पोइ हितड़ो विया आचर जे ॾींहुं हमराह छॾे आहिनि बबरलोई बाईपास ते मोटरसाइकिल पंहिंजी हुई 24 मॉडल ऐं पोइ गुम थी विया आहिनि। असां 12:30 हमराह हिकिड़े सां ॻाल्हायोसीं पंहिंजी मोबाइल अथनि उन नंबर ते ॻाल्हायोसीं। उन ॿिए हमराह खईं, चई मुंहिंजो नालो आहे मां बस मां पुलिस वारो आहियां, छोकिरा मुंहिंजे हथ आहिनि। जंहिं महिल हाणे बंदि थी वई आहे, मोबाइल बि बंदि थी वई आहे, छोकिरा बि गुम आहिनि। अॼु 3 ॾींहं अथनि का ख़बर नथी पए त पुलिस जे हथ आहिनि कंहिंजे हथ आहिनि। असांजो इहो हवालो आहे। ॻोठ रब ॾिनो जतोई खां ॻाल्हायां थो, रसूल बेकुट जतोई पाड़ो मिसराणी। वसवारनि खे अपील कयो था खे पुलिस खे इहा अपील आहे असांजी त इहे छोकिरा मुंहिंजा आहिनि, 2 भाइर अब्दुल गनी जा पुट। हिक जो नालो आहे अली हसन, ॿिए जो नालो आहे नूर हसन। हाणे असांखे का पतो न आहे, जंहिं वटि बि आहिनि पुलिस खे हथ आहिनि त असांखे ॿुधाइनि त असांखे दिलि जा अचे। महिरबानी। असांजो इहो मसइलो आहे, ॿियो वधीक कमकार न हिलाल आहे न रूपोश न को शइ। बाक़ी कार्ड बि न अथनि, गाॾीअ खे कागज़ बि अथनि, हिलाली अथनि, छोकिरा हिलाल आहिनि।